खपे ताला न खपनि, तोता कुएं भाड़ा न खपनि। तालीम खपे ताला न खपनि, तोता कुएं भाड़ा न खपनि। हिन क़ौम जो मुस्तक़बिल हाणे तालीम बिना कुछ भी कोन्हे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां है किंजा फातिमा और ॾिसी रहा है न्यू मिरान न्यूज़। रुक कयूं था ख़बरुनि ॾांहुं। संजूरो रिपोर्ट वसीम अकरम प्राइमरी स्कूल शाह सिकंदराबाद जी इमारत उस्तादनि शागिर्दनि लाइ ख़ौफ़नाक बणियल तफ़सील मूजिब स्कूल तालीम खाते जे अदम दिलचस्पी सबबि तबाह थी वियो आहे ऐं इमारत ज़बून हाली जो शिकार थी वई आहे। स्कूल अंदर तालीम पाईंदड़ ॿारनि जी ज़िंदगी दाव ते लॻी वई आहे। स्कूल जे उस्तादनि ॿुधायो आहे त बार बार दाव कूक करण जी का दाद रसी न थी आहे ऐं स्कूल जी रिपेयरिंग नथी कई वञे, जंहिं सबबि स्कूल जी बिल्डिंग कंहिं महिल बि किरण जो ख़तरो आहे, जंहिं सबबि जानी नुक़सान थियण जो पिणु अंदेशो आहे। ॻोठाणे तालीम जे वज़ीर समेत ॿियनि वसवारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त ॻोठ शाह सिकंदराबाद जे स्कूल जी ज़बून हाली जो फ़ौरी नोटिस वठी स्कूल जी रिपेयरिंग कराई वञे ऐं स्कूल ॿीहर तामीर करायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहियो न्यू मिरान न्यूज़।